साकरो मां ख़बर नी त बिन मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। नतीजे में निंगरी फौत थी वई आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बिल्कुल नाज़िन, मीरपुर साकरो का यह खबर अवां ताईं पहुचायूं पिया, जिते बिन मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। निंगरी फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबबि बशीरा दर्स फौत थी वई आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे सबबि बशीरा दर्स फौत थी वई, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस चयो आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। अवां खे अहम ख़बर ॾियूं मीरपुर साकरो खां त बिन मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। निंगरी फौत थी वई आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ शेख। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी बिल्कुल रोशनी, बुआरा लॻ बिन मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिकु मैसूम नंढड़ी फौत थी वई आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बुआरा लॻ खगान रोड ते तेज़ रफ़्तार सबबि बिन मोटरसाइकिल में आमू साम्हूं टक्कर थी पियो। नतीजे में 3 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी में दिलमुराद जोकियो, नबी वक्त दर्स, बशीर दर्स शामिल आहिनि। जॾहिं त हिकिड़े मैसूम ॿारड़ी जेकी आहे बशीरा जेको आहे दर्स जाइ वारदात ते फौत थी वई आहे। ज़ख़्मियुनि खे शेख ज़ैद तालका अस्पताल मीरपुर साकरो आंदो वियो आहे, जितां खेनि कराची अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां मैसूम ॿारड़ी बशीरा धीअ अमीर दस्त जो लाश घर पहुचण ते घर क़ुराम अची वियो आहे। जी वॾी महिरबानी नाज़िन, मीरपुर साकरो खां एजाज़ अहमद शेख तफ़सील ॾिना आहिनि। अवां खे अपडेट कयूं त मीरपुर साकरो वेझो बिन मोटरसाइकिल्स में टक्कर थियो आहे। नतीजे में निंगरी फौत थी वई, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे सबबि बशीरा दर्स फौत थी वई, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।